लोगों का काम है छा वो कीअं कलाम आहे किशोर जो ॾाढो प्यारो हा जेकी फिराकां अई हई सो विसाला न थिए सदको 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 जेकी फिराकां सो विसाला सो न थिए विसाला न थिए अची उता का मूंखे पिरिन परे कयो हई 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 लतीफ़ हई साईं जे इन लाजवाल ऐं लाफानी बैत सां तव्हां सभिनी तूं होॾां वे हुन कुंड हा इन लाज़वाल बेत सां अवां सभिनी खे लतीफ़ साईं जे इन लाजवाल ऐं लाफानी बैत सां तव्हां सभिनी दिलबर दोस्तनि जी ख़िदमत में हिकिड़ो नज़्म पेश आहे जंहिंजो उनवान आहे हारी वल्द हारी हई हई तुंहिंजे झूपे मां वॾेरे महल ठाहियो तुंहिंजे झूपे मां तुंहिंजे झूपे मां वॾेरे महल ठाहियो तूं त हारी वल्द हारी सिंध जो हई हई तुंहिंजे झूपे मां वॾेरे महल ठाहियो तूं त हारी वल्द हारी सिंध जो पंहिंजे लाइ कुझु त कपिड़ा वठ नवां तूं त फाटल सभु जोड़ा थी वएं गल उघंदे ॻोड़ा ॻोड़ा थी वएं पोइ विछोड़ा ई विछोड़ा थी वएं अल्लाह 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 तुंहिंजे झूपे मां वॾेरे महल ठाहियो तूं त हारी वल्द हारी सिंध जो पंहिंजे लाइ कुझु त कपिड़ा वठ नवां तूं त फाटल सभु जोड़ा थी वएं गल उघंदे ॻोड़ा ॻोड़ा थी वएं पोइ विछोड़ा ई विछोड़ा थी वएं गरिल कागर जहिड़ा गरिल कागर जहिड़ा गरिल कागर जहिड़ा पंहिंजा गलत ॾिस तिन मथां ई लुड़क तो कंहिंखां सिखिया ॿारड़नि जे मौत कापिन ते लिखी सभु गुरबत वारा तो जुमला लिखिया अल्लाह 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 गरिल कागर जहिड़ा पंहिंजा गलत ॾिस तिन मथां ई लुड़क तो कंहिंखां सिखिया ॿारड़नि जे मौत कापिन ते लिखी सभु गुरबत वारा तो जुमला लिखिया लफ़्ज़ जो तसवुर यकीनीअ ते खुटो तो उन्हीअ जी सूंहं जी तशरीह कई हई हई लफ़्ज़ जो तसवुर यतीमीअ ते खुटो तो उन्हीअ जी सूंहं जी तशरीह कई पघर तुंहिंजी मां अॾेरे पघर तुंहिंजी मां वॾेरे अतुर वरितो घर आंगण खां हेठि गाबा गाह ते धुन पुराणी रेडियो पाकिस्तान ते धड़कंदड़ आवाज़ माकन शाह जो सभु अधूरा देवमाला ई किसा लड़कंदड़ आवाज़ माकन शाह जो वाह मकन शाह कागर जहिड़ा पंहिंजा गलत ॾिस तिन मथां ई लुड़क तो कंहिंखां सिखिया ॿारड़नि जे मौत कापिन ते लिखी सभु गुरबत वारा तो जुमला लिखिया लफ़्ज़ जो तसवुर यतीमीअ ते खुटो तो उन्हीअ जी सूंहं जी तशरीह कई पघर तुंहिंजे मां वॾेरे अतुर वरितो घर आंगण खां हेठि गाबा गाह ते धुन पुराणी रेडियो पाकिस्तान ते धड़कंदड़ आवाज़ माकन शाह जो सभु अधूरा देवमाला ई किसा लड़कंदड़ आवाज़ माकन शाह जो पेरे पेरे साल जी मोहबत जियां मुरकंदड़ पंहिंजी वनीअ जो हथ झले दोस्त पंहिंजी ॻाल्हि खे वाज़े त कर गुंज चेहरे में अखियुनि में सावणी छो भला तूं पेर मुर्दा थी वएं छो भला तूं हथ पोड़ा थी वएं गल उघंदे ॻोड़ा ॻोड़ा थी वएं पोइ विछोड़ा ई विछोड़ा है अज़ीज़ है तुंहिंजे नज़्म सां मुरकंदड़ पंहिंजी वनीअ जो हथ झले पेरे पेरे साल जी मोहबत जियां मुरकंदड़ पंहिंजी वनीअ जो हथ झले दोस्त पंहिंजी ॻाल्हि खे वाज़े त कर छो भला तूं पेर मुर्दा थी वएं छो भला तूं हथ पोड़ा थी वएं गल उघंदे ॻोड़ा ॻोड़ा थी वएं पोइ विछोड़ा ई विछोड़ा थी वएं पोइ विछोड़ा ई विछोड़ा थी वएं माण्हू तूं दिलड़ी हुए ॾाढो मगर हिकिड़ी सामूंडी नज़र घाए विधई अल्लाह अल्लाह माण्हू तूं दिलड़ी हुए ॾाढो मगर हिकिड़ी सामूंडी नज़र घाए विधई मुश्की नारीअ जो ॿुधाए जे हो चयई धार थी कंहिंखां बि लुछंदी कोन आहियां आऊं तो जड़नि खे पुछंदी कोन आहियां माण्हू तूं दिलड़ी हुए ॾाढो मगर हिकिड़ी सामूंडी नज़र घाए विधई मुश्की नारीअ जो ॿुधाए जे हो चयई धार थी कंहिंखां बि लुछंदी कोन आहियां आऊं तो जड़नि खे पुछंदी कोन आहियां तोखां तुंहिंजी दिलि जी सोणी वई रुसी दिलि जी सोणी वई ॿुॾी जंहिंसां तुंहिंजो तोखां तुंहिंजी दिलि जी सोणी वई रुसी दिलि जी सोणी वई ॿुॾी
जैसा तुझी दिल हुई ऐं रूह हो वाट ते पोके विछो जी आ मरी पर बचायो तोखे खाली खूह हो मूं वरी जो टहक रोके हो चयो हाँ चई खिल मुंहिंजी खण भला टहक ॾेई हिकिड़ी ताड़ी हण भला पोइ त तूं पलटी पए दरिया जी ज़ोर सां मुंहिंजे कुल्हे ते कंध रखी जल उघंदे ॻोढ़ा ॻोढ़ा थी वए ज़ोर सां मुंहिंजे कुल्हे ते कंध रखी गल उघंदे ॻोढ़ा ॻोढ़ा थी वए लुड़क ॾाढा हारे तो मारे छॾियो दर्द जो अंबार खोड़ा थी वए उघंदे ॻोढ़ा ॻोढ़ा थी वए पोइ विछोड़ा ई विछोड़ा थी वए थोरड़ो माचिस थोरड़ो माचिस तीली मुख़्तसर पंहिंजे कपिड़नि में सड़ण थी वई शुरू थोरड़ो माचिस तीली मुख़्तसर पंहिंजे कपिड़नि में सड़न थी वई शुरू घर में तुंहिंजी थी तबीयत वई अजीब ॿारड़नि सां रांदि में मशगूल थियण अखर भूरीअ ते वरी झेड़ो करण लगड़ खे छुटी ॾियण काटा करण ढील अधूरीअ ते वरी झेड़ो करण ॻोठ अहमद खान खोसे में रही ॾींहं सारो शर्त में कोॾर हणण घटि मज़ूरीअ ते वरी झेड़ो करण हफ़्ते में मंदर पुठियां मिलंदो रहण हुन सां दूरीअ ते वरी झेड़ो करण थोरड़ो माचिस तीली मुख़्तसर पंहिंजे कपिड़नि में सड़न थी वई शुरू घर में तुंहिंजी थी तबीयत वई अजीब ॿारड़नि सां रांदि में मशगूल थियण अखर भुरीअ ते वरी झेड़ो करण लगड़ खे छुटी ॾियण काटा करण ढील अधूरीअ ते वरी झेड़ो करण ॻोठ अहमद खान खोसे में रही ॾींहं सारो शर्त में कोॾर हणण घटि मज़ूरीअ ते वरी झेड़ो करण हफ़्ते में मंदर पुठियां मिलंदो रहण हुन सां दूरीअ ते वरी झेड़ो करण हर बनीअ खे जिस्म जांठो थो खपे हारीअ जो नालो ज़रूरी कोन्हे को XYZ कहिड़ो बि हुजे हर बनीअ खे जिस्म जांठो थो खपे हारीअ जो नालो ज़रूरी कोन्हे को XYZ कहिड़ो बि हुजे तुंहिंजी ऊंदा मां वॾेरे बल्ब ॿारियो हथ तुंहिंजा हार पेखे वियावणी प्यार हार पेखे वियावणी पेर तुंहिंजा बेल चमजी थी वया तूं त ॾाटा ई हथोड़ा थी वए गल ॻोढ़ा ॻोढ़ा थी वए पोइ विछोड़ा हर बनीअ खे जिस्म थो खपे हारीअ जो नालो ज़रूरी कोन्हे को XYZ कहिड़ो बि हुजे तुंहिंजी ऊंदा मां वॾेरे बल्ब ॿारियो हथ तुंहिंजा हार पेखे वियावणी पेर तुंहिंजा बेल चमजी थी वया तूं त ॾाटा ऐं हथोड़ा थी वए गल उघंदे ॻोढ़ा ॻोढ़ा थी वए पोइ विछोड़ा थी वए महीने जो खातो ॾिसी तूं छा कंदे कुल मिलाए हूअं त आख़िर 30 थिया कर्ज़ सूदा 8 5 40 महीने जो खातो ॾिसी तूं छा कंदे कुल मिलाए हूअं त आख़िर 30 थिया कर्ज़ सूदा 8 5 40 थिया हूअ तपेदारनि जी तोतां ढल लथी या वॾेरे वटि ॿीहर खल लथी हूअ तपेदारनि जी तोतां ढल लथी या वॾेरे वटि ॿीहर खल लथी तुंहिंजो घर सियासी कुआ कुतरे वया पघर तुंहिंजी मां वॾेरे बर्फ़ वरती जुठ तोसां वाट ते कई बेलदार छोकिरीअ जी चेल चोरी थी वई ऐं खरे मां खट तुंहिंजी वई छॾी महीने जो खातो ॾिसी तूं छा कंदे कुल मिलाए हूअं त आख़िर 30 थिया कर्ज़ सूदा 8 5 40 थिया हूअ तपेदारनि जी तोतां ढल लथी या वॾेरे वटि ॿीहर खल लथी तुंहिंजो घर सियासी कुआ कुतरे वया बर्फ़ तुंहिंजी मां वॾेरे पघर तुंहिंजे मां तुंहिंजो घर सियासी कुआ कुतरे वया तुंहिंजी गर्मी मां वॾेरे बर्फ़ वरती जुठ तोसां वाह ते कई बेलदार छोकिरीअ जी चेल चोरी थी वई ऐं खरे मां खट तुंहिंजी वई खॾी ज़िंदगी तोखे
सटे पट सां हयो ॿार तुंहिंजो कालरा में वियो मरी अल्लाह वेझड़ो अबो ज़िंदगी तोखे सटे पट सां हयो ॿार तुंहिंजो कालरा में वियो मरी हाँ, वेझड़ो सही। नंढड़े जनाज़े जे वेही वेझड़ो नंढड़े जनाज़े जे वेही ॻोठ में तूं घोड़ा घोड़ा थी वएं अबो इहो ज़िंदगी तोखे सटे पट सां हयो ॿार तुंहिंजो कालरा में वियो मरी वेझड़ो नंढड़े जनाज़े जे वेही वेझड़ो नंढड़े जनाज़े जे वेही ॻोठ में तूं घोड़ा घोड़ा थी वएं अल्लाह गल उघंदे घोड़ा घोड़ा थी वएं पोइ विछोड़ा ई विछोड़ा थी वएं पोइ विछोड़ा ई विछोड़ा थी वएं पोइ विछोड़ा ई विछोड़ा थी वएं हा याज़ीर असांजा लुड़क बि लड़ी पिया वाह धन्यवाद असांजा लुड़क